सही जोबन डी जॾहिं सजण सफ़र हलिया, रुआं रन न सुपरी आयल करियां कीअं, मूंखे चाड़े चीं वियो वणछारो हुई रे। प्रोग्राम यादूं विसरंदियूं न आहिनि में कलम खणे थो सैयद आज़म शाह पंहिंजे मामे साईं हाजी शेर अली शाह जे ओचिते विछोड़े ते। सैयद आज़म शाह लिखे थो त भाउ मोहम्मद ख़ान के विछोड़ा ॾाढा अज़ियतनाक हूंदा आहिनि। उहे दर्द अलमिया माण्हू खे जीअण जे क़ाबिल न आहिनि छॾींदा। मामा हाजी शेर अली शाह जे ओचिती जुदाईअ ते रूह खे का बि राहत न आहे। अखियुनि का जल जल वसीन मंज़र जंहिंमें मामा साईं जो अक्स रक्सान हूंदो हो। उहा सीन दुनिया कुझु लम्हनि में ढही उदासनि जो ठेर बणिजी मकली जियां ख़ामोश थी वई आहे। बसि इंसानु छा कंदो, जेका रब जी रज़ा बसि मामा साईं सां गॾु गुज़ारियल कुझु वक़्त जूं ॻाल्हियूं यादगिरियूं, कुझु ख़ुशियूं त कुझु ॾुख मेड़े समेटे गॾु करे कलम जो सहारो वठी हिकु कोरे काग़ज़ ते लिखी, कुझु हिन उमेद सां भाउ मोहम्मद ख़ान तव्हांखे मोकिले रहियो आहियां त का त रूह खे राहत मिलंदी। सच त इहो बि आहे त विछड़ी वियल कॾहिं बि वापसि न आहे वरंदो। वरंदियूं त सिर्फ़ु संदन कयल कुझु ॻाल्हियूं यादगिरियूं जेके हमेश जे लाइ यादूं बणिजी वञनि थियूं। हा भाउ मोहम्मद ख़ान, इहो न सोचियो हुउमि त जुदाई ईअं थी वेंदी। मामा साईं हमेश असां सां गॾु गॾु हूंदो हो। कॾहिं पल बि हू परे न थियो। ख़ुशी हुजे या ग़म, हू हर वक़्तु असां सां गॾु हूंदो हो। हा भाउ मोहम्मद ख़ान, अॼु बि यादि अथमि जॾहिं मामा साईं 2010 ईस्वी में उमिरे ते मदीने शरीफ़ वियो हो त उन वक़्तु सिंधु दरिया में ओचितो सैलाब अची वियो हो। हर माण्हू परेशान थी वियो हो। को केॾां वञी रहियो हो त को केॾां वञी रहियो हो। मामा साईं असांखे फ़ोन करे चयो त पुट मां परेशान न थिजो। जेकॾहिं सैलाब वधी वञे त मूं कंहिं दोस्त सां ॻाल्हाए छॾियो आहे, अव्हां जी राशगाह जो बंदोबस्तु करे छॾियो आहे, अव्हां ओॾां हलिया वञिजो। बसि अलाह पाक जे रहम सां सिंधु दरिया जे पाणी जो रुख बि ॿिए तरफ़ थी वियो ऐं ख़ैरनि सां मामा साईं बि मदीने शरीफ़ मां वापसि अची वियो। सभई परेशानियूं लही वियूं। पोइ त ख़ुशियूं ई ख़ुशियूं हुयूं। बसि पोइ ज़िंदगी जो सफ़र ख़ुशियुनि ख़ुशियुनि में गुज़रंदे रहियो। वक़्तु पंहिंजा छाल हणंदे रहियो। हा इहो बि यादि अथमि त इहो वक़्तु बि आयो हो त 2017 ईस्वी में अचानक मामा साईं जी तबियत थोरी घणी ख़राब थी पई हुई। असीं मामा साईं खे बदीन खणी वियासीं। बदीन जे डॉक्टर इहो चई रवानो कयो त दिलि जो मसइलो आहे। दिलि वारे डॉक्टर खे तबियत ॾेखारियो। पोइ असां मामा साईं खे ठठे शहर खणी दिलि वारे डॉक्टर वटि पहुता हुआसीं। हुन चेकअप करे चयो त फ़ौरन कराची हॉस्पिटल वञो। दिलि जा वाल बंदि थी चुका आहिनि। बसि पोइ भाउ मोहम्मद ख़ान असां त हिमत हारे विधी हुई, पर वरी रब पाक मामा साईं खे दिलेरी बि एॾी ॾिनी हुई ऐं असांखे आथत ॾींदे चयईं त पुट परेशान न थियो। हा पुट परेशान न थियो। परेशानी मसइले जो हल त न आहे। बीमारी ॾियण वारो बि अलाह ताला आहे ऐं लाहिण वारो बि उहो ई अलाह आहे। बसि अलाह ख़ैरु कंदो। बसि पोइ मामा साईं जी तबियत ज़्यादा ख़राब थींदे वई। असां खेसि कराची खणी पहुतासीं त डॉक्टर चेकअप करे चयो त फ़ौरन दिलि जो बाईपास कयो वेंदो। जेकॾहिं ज़िंदगी हूंदी त मिली वेंदी। बसि डॉक्टर ऑपरेशन लाइ खणी विया ऐं असांजा हथ रब जे दर अॻियां उभा थी विया हुआ ते मुंहिंजा रब मामा साईं खे नई ज़िंदगी ॾिजां।
बसि पोइ असांजो दुआन रंग लाथो हो ऐं मामा साईं जो ऑपरेशन कामयाबु थी वियो। 12 कलाकनि अंदरि मामा साईं खे होश अची वियो त असांजी जान में वरी बि जान अची वई। हा भा मोहम्मद ख़ान, ईअं लॻो त मुसाफ़िर खे मंज़िल मिली वई। बसि कुझु ॾींहंनि में मामा साईं जी तबियत ठीकु थी वई ऐं मामा साईं वापसि घर अची वियो त असां ई महसूसु कयो त ॼण अॼु ऊंदाही वारे कमरे में बल्ब ॿरियो, रोशनी थी वई आहे। पोइ त असांजी ज़िंदगी बि रोशन थी वई। बसि खिल ख़ुशियूं ऐं टहक मोटी आया। बसि टहकनि में वक़्तु गुज़रंदे वियो, का ख़बर ई कोन पई। हा भा मोहम्मद ख़ान, इहो पहिरीं त कंहिं बि कोन ॼातो हो त वियल सूर क़िस्मत में वरी ईंदा। बसि पोइ त बकोल लतीफ़ सरकार जे त अचो अचो सूरनि वारियूं, अचो अचो सूरनि वारियूं, करियूं सूर पचार, किन घणा किन थोरा, कान्हे सूरनि धार, ॾिना चए दातार से झोली पाए मूं झलिया। बसि बा मोहम्मद ख़ान, मामा साईं जी वरी बि तबियत ख़राब थी पई। डॉक्टरनि पथरी जो ॿुधाए असांखे वरी बि मायूसियुनि में वराए विधो। इहो चयूं त पथरी जो ऑपरेशन कयो वेंदो त हिकु भेरो ॿीहर सभई सूर साम्हूं अची विया ऐं मामा साईं खिलंदे टहक ॾींदे कराची रवानो थियो। ख़बर कोन पई त उहे टहक मामा साईं जी ज़िंदगी जा आख़िरी टहक आहिनि ऐं मामा साईं पथरी जो ऑपरेशन करायो। ख़ैरनि सां ऑपरेशन कामयाबु थी वियो ऐं अचानक मामा साईं जे दिलि कमु करणु छॾे ॾिनो ऐं डॉक्टरनि पंहिंजी कोशिशि कई, पर सभु कोशिशूं नाकाम थी वियूं ऐं मामा साईं अलविदाई जा हथ लोॾींदे वञी हक़ीक़ी मालिक सां मिलियो। सुबुह थियो त इहो अभागो ॾींहुं बची वियो। 24/9/2024 अंगारे जे ॾींहुं मामा साईं जो भाईचो महताब डोड़ंदो डोड़ंदो अचे पियो ऐं पुछा कईमांसि त रुअंदे चयईं, चाचा साईं असां खां हमेशह लाइ जुदा थी वियो। बसि पोइ त अखियुनि जा बंद टुटी पिया हुआ, लुक ज़ारो कतार वहण लॻा हुआ, ॼण सारो गुलशन उजड़ी वियो, सारो गुलशन उजड़ी वियो। बसि बा मोहम्मद ख़ान, अलाए त कंहिंजूं सिटूं यादि अची वियूं। का यार ख़ुशी न आहे, हर टहक सुतल आहे, को मोर वियो खसिजी, हर नेण भिनल आहे। बसि हाणे मामा साईं जे नंढड़े शबाज़ पंहिंजा रोई रोई हाल विञाए छॾिया आहिनि। हर काली थी पई आहे, बकोल भिटाई जे तजपुण अखिड़ियुनि सजण पंहिंजा सारिया, गलनि तां गोड़नि जूं बूंदूं बसि न कनि, संदीस कपिरनि लोक ॾिठे न लहे। अल्लाह पाक खां दुआ आहे त मामा साईं हाजी शेर अली शाह खे जन्नतुल फिरदौस में आला मक़ाम अता फरमाए। न से तड़होड़ा कन वायूं वणझारनि जूं, मां सामुंडी आया सें सें करे सिंगार, उन्हनि जी पचार कालूं कर कांग करे।